सारंग, जी सुमरानी, मुझी ॻाल्हि त ॿुध। ॿुधा। तूं ॿियनि माण्हुनि जा ॾुख दूर करण ऐं अझा ॾियण में तमामु घणी कोशिश कंदो आहीं। हाँ, पंहिंजी हिम्मत ऐं हाल सारो जेतिरो करे सघां थो कयां थो, पर तो जो तो अहिड़ो सवाल छो पुछियो आहे? ग़रीब माण्हुनि जे भले जे लाइ सोचणु त सुठी ॻाल्हि आहे, पर पंहिंजे लाइ कुझु सोचियो अथई या न? छा मतिलबु सुमरानी? पाण अदा भूरे वारनि जे घर में रहूं पिया। हा, रहूं पिया। पोइ मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त पाण खे रहण जे लाइ पंहिंजो घर हुजे। भूरे वारनि कुझु चयो आहे छा? न, अहिड़ी त का ॻाल्हि न आहे, पर पंहिंजी शइ पोइ बि पंहिंजी हूंदी आहे। मां हिकिड़े ॾींहुं अहिड़ी ॻाल्हि कई हुई त पोइ मासी ऐं भूरो काविड़जी विया। पोइ छा चयूं? जेकॾहिं तव्हां असां सां अलॻि थियो त असां तव्हांजे अंगण ते कॾहिं बि न ईंदासीं। पर तूं पाण सोच सारंग, पराए घर में आख़िर केसि ताईं रहंदासीं? सुमरानी, इहा त ॻाल्हि तुंहिंजी ठीकु आहे, पर भूरे खे नाराज़ करण बि त ठीकु न आहे न। ऐं अदा भूरे खे सम्झाईंदसि, उहो सम्झी वेंदो सारंग। उहो सम्झे या न सम्झे, पर इहो ज़रूरु सम्झंदो भूरो त ज़रूरु सुरई को तानो मिणो ॾिनो आहे, तॾहिं ई अलॻि था थियनि। अदो भूरो अम्मा ऐं सुरई हूअं बि पाण में कोन था ठहनि। पोइ त बहितर ई सुरईअ ते भूरो कावड़ कंदो ऐं पाण में विढ़ंदा। इन करे बहितर आहे त फ़िलहालु इन ॻाल्हि खे छॾे ॾिजे। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।